वफ़ाक़ी हुकूमत सोलर सिस्टम लॻाइण लाइ बिल्डिंग जे तरीक़ेकार में वॾी तरमीम करे छॾी आहे, जंहिंखां पोइ हाणे नेट मीटरिंग ज़रिए मिलंदड़ रिलीफ ख़तरे में पइजी वियो आहे। नई हुकूमती फ़ैसिले मूजिबि बिजली विराईंदड़ कंपनियुनि हाणे वाधू पैदा थींदड़ बिजली खे सफ़र यूनिट करार ॾेई छॾियो आहे, जॾहिं त माइदे जी हॾकड़ी कंदड़ ते एक्सपोर्ट एमडीआई चेक लागू कयो वियो आहे, जंहिं जो मतिलबु त मंज़ूर थियल लाइसेंस खां वधीक पैनल्स लॻाइण वारनि खे हाणे वाधू बिजली ते को बि फ़ाइदो न मिलंदो। हुकूमत फ़ैसिले मूजिबि वाधू बिजली सिस्टम में त वेंदी, पर उन जे एवज़ वापेदारनि खे को बि रिलीफ न ॾिनो वेंदो। हुकूमत एक्सपोर्ट एमडीआई ट्रेडिंग जी बुनियाद ते वाधू जनरेशन ते रिलीफ बंदि करे छॾियो आहे, जॾहिं त मंज़ूर थियल लाइसेंस खां वधीक पैनल्स लॻाइण जी सूरत में एक्सपोर्ट यूनिट ते बि रिलीफ ख़तम कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सोलर सिस्टम लॻाइण लाइ बिल्डिंग जे तरीक़ेकार में वॾी तरमीम करे छॾी आहे, जंहिंखां पोइ हाणे नेट मीटरिंग ज़रिए मिलंदड़ रिलीफ ख़तरे में पइजी वियो आहे। नई हुकूमती फ़ैसिले मूजिबि बिजली विराईंदड़ कंपनियुनि हाणे वाधू पैदा थींदड़ बिजली खे सफ़र यूनिट करार ॾेई छॾियो आहे, जॾहिं त माइदे जी हॾकड़ी कंदड़ ते एक्सपोर्ट एमडीआई चेक लागू कयो वियो आहे, जंहिं जो मतिलबु त मंज़ूर थियल लाइसेंस खां वधीक पैनल्स लॻाइण वारनि खे हाणे वाधू बिजली ते को बि फ़ाइदो न मिलंदो। हुकूमत फ़ैसिले मूजिबि वाधू बिजली सिस्टम में त वेंदी, पर उन जे एवज़ वापेदारनि खे को बि रिलीफ न ॾिनो वेंदो। हुकूमत एक्सपोर्ट एमडीआई ट्रेडिंग जी बुनियाद ते वाधू जनरेशन ते रिलीफ बंदि करे छॾियो आहे, जॾहिं त मंज़ूर थियल लाइसेंस खां वधीक पैनल्स लॻाइण जी सूरत में एक्सपोर्ट यूनिट ते बि रिलीफ ख़तम कयो वियो आहे।